ख़बर है नाज़रीन घोड़की में तव्हां सां शेयर कयूं पिया। घोड़की में बाअख्तियार औरत के उनवान हेठ समाजी तंज़ीम तरफ़ां तक़रीब जो इनेकाद किया वियो आहे। अली वसीर की रिपोर्ट मुताबिक घोड़की में जमहूरियत ऐं बाअख्तियार औरत के उनवान हेठ समाजी तंज़ीम जज़्बा ऐं साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान CPEC पारां औरतन लाइ अवामी असम्बली तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शबन से ताल्लुक़ रखंदड़ औरतन, मर्दन, माज़ूरन, ख्वाजा असराफ वरी अंग में शिरकत कई। उन मौके ते प्रोग्राम में शरीक अगवानन मुस्लिम लीग नून के चौधरी हबीबुल्ला, PTI के मोहम्मद हसन चाचड़, घोड़की इलेक्शन कमिश्नर इमरान शेख, नादरा के ज़िलई ऑफिसर नवीद अली बुलो, अली हसन महर, समीना परवीन हाकिम ज़ादी तहजा ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त औरतन खे बाख्तियार बनाइण लाइ सियासी पार्टियूं तमामु वॾो किरदारु अदा करे सघनि थियूं। घोड़कीअ में कुछ वक्त पहिरियां औरतन जा गुज़िरियल इलेक्शन में तमामु घटि वोट कास्ट थिया। हाणे औरतन में शऊर अचणु तेज़ी सां शुरू थी वियो आहे। हिते वोटर रजिस्टर्ड थी रहिया आहिनि। अॻवाननि चयो त असीं हर फोर ते सभिनी औरतन जो आवाज़ बणिजी पंहिंजे पार्टियुनि खे औरतन खे इलेक्शन में वधि खां वधि शामिल करण लाइ ॻाल्हाईंदासीं। उन मौके ते प्रोग्राम में शरीक सभिनी औरतन ऐं मर्दन करारदाद पेश कंदे चयो त सूबाई ऐं मक़ामी औरतन में औरतन जी मदद 30% नुमाइंदगी खे बढ़ाए वञे। औरतन, अक़लियतन, माज़ूर माण्हुनि ऐं ख्वाजा सरा वोटरनि जी रजिस्ट्रेशन खे यकीनी बनाइण लाइ ख़ासि मुहिम शुरू कई वञे। औरतुनि, अक़लियतन, माज़ूरनि ऐं ख्वाजा सराहनि जी पोलिंग स्टेशन ताईं रसाई खे यकीनी बनाइण लाइ क़दम खयां वञनि।